Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. उन्हें घर में कुछ अड़ो थियो आहे जंहिंजी वजह सां तूं हिते आई आहीं। मां डोड़ी करे ममा ॾे हली वयमि त ममा मुंहिंजी मम्मा खे बचाईंदी। मामा ॾे जीअं वयमि त मामा चयो आरिफ शाह ऐं हुनजे साथियुनि जे ख़िलाफ़ मुकम्मल रिपोर्ट तयार आहे। वधीक हिन ऑफिस में कम करण जी का ज़रूरत न आहे। जी सर। हले वञ भले। ऐं मां उहो ई राज़ी वेंदमि जीअं मां हिते अकेले रहियमि। ठीक है, पंहिंजी टीम खणी वञो ऐं आरिफ शाह खे कंहिं हाल में बि गिरफ़्तार कयो। यस सर। You welcome तौकीर। थैंक यू सर, थैंक यू। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।